ठठो रिपोर्टर पीरल प्यासी मलाह जी रिपोर्ट मुताबिक ब हफ्ता अॻु सिजावल में रिपीटर जा फायर थियण करे पेट्रोल पंप में मारिजी वियल नौजवान सदक शेख जे क़त्ल वारो मामलो। केस में नामज़द बासर शख्सियत जे ॿिनि पुटनि जी ज़मानत लाइ रखियल सुनवाई जे मौक़े ते सेशन कोर्ट ठठो ॿाहिरां मक़तूल जे वारसनि ऐं वकीलनि जो एहतजाज। सिजावल पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर कई वई। मारिजी वियल नौजवान सदक शेख जे क़त्ल केस में नामज़द सिजावल ज़िले जे बाअसर शख्सियत हाजी मजीद मेमण जे ॿ पुट गुलाम नबी मेमण ऐं शहबाज मेमण ज़मानत पक्की कराइण लाइ डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट ठठो जी अदालत में पेश थिया। मक़तूल नौजवान सदक शेख जी भेण केस जी फरियादण वकील कंवल शेख पंहिंजे वकील अयाज अली ख्वाजा ऐं ॿियनि सां गॾु अदालत पहुची केस में नामज़द जवाबदारनि जी कच्ची ज़मानत रद्द कराइण लाइ जवाब दाख़िल करण जी मोहलत घुरी। अदालत क़त्ल केस में नामज़द ॿिन्ही जवाबदारनि जी ज़मानत पक्की करण या न करण बाबति केस जी सुनवाई मुलतवी करे 26 अगस्त ते मुक़रर करे छॾी। अदालत ॿाहिरां मक़तूल नौजवान सदक शेख जे वारसनि ऐं वकीलनि ऐं नौजवाननि सिद्दीक शेख, अब्दुल वहाब खोसो, अब्दुल गनी शेख, असदुल्ला ऐं ॿियनि जी अॻवानी में पंफलेट खणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। वकीलनि बि सेशन कोर्ट ठठो अॻियां बैनर खणी एहतजाज कयो। वकीलनि डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ठठो जे सदर कादिर जरवार अयाज ख्वाजा, सुल्तान खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में कोर्ट ॿाहिरियां पैनाफ्लेक्स खणी एहतजाजी रैली कढी मक़तूल जे खून सां इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ चयो त मक़तूल नौजवान सदक शेख जे क़त्ल केस जी गैर जानिबदार जांच जो मुतालबो कयो। फरियादी धुर जो मौक़िफ़ हो त सिजावल पुलिस मक़तूल जे क़त्ल केस खे ॿोड़ण चाहे थी जेका जवाबदार धुर सां मिलियल आहे। सिजावल ज़िले जी पुलिस जी जांच ते एतमाद नाहे, गैर जानिबदार जांच कराए केस में शाहिदियूं शामिल कयूं वञनि।